अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंज जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा रोशन पुलिस जे हमले में मारिजी वेंदो? छा वॾेरो बालाज खान मंठार जी बेवफ़ाई खे विसारे सघंदो? छा मंठार खे राणी ज़हर ॾेई छॾींदी? छा जेको आहे सिकंदर खान वॾेरे बालाज खान खे पंहिंजे हथनि सां मारींदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलो था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंज जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त पुलिस रोशन मथां हमलो कंदी। उन में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रोशन खे ख़तमु कोन करे सघंदा। बहरहाल रोशन ते जानी हमलो थींदो, यानी कि उनखे जेको आहे ॿाह में गोली लॻंदी। बहरहाल उहो बची निकिरी वेंदो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सिकंदर खान वॾेरे बालाज खान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदो। उहो पंहिंजे पीर वरियल खान खे चवंदो त जेको आहे बाबा मां पंहिंजे हथनि सां वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदुमि। जेसीं मां वॾेरे बालाज खान खे ख़तमु नथो करे सघां त मूंखे मुंहिंजी निंड बि आराम आहे, मूंखे सुकून नथो अचे। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राणी मंठार लाइ मानी खणी ईंदी आहे ऐं मंठार उनखे चवंदो आहे त तोखे जेको आहे इहो ई सही आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजे मथां अहसान करणु चाहीं थी त तूं इन मानी में मूंखे ज़हर विझी ॾे त जीअं मां तुंहिंजे अॻियां तड़पी तड़पी मरी वञा। मां ॿिए कंहिंजे हथां मरणु नथो चाहियां, मां तुंहिंजे करे हिते आहियां, तुंहिंजे करे सभु कुझु कयां थो। त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त राणी ईअं कोन कंदी। बहरहाल हुनखे अञा सम्झाइण जी कोशिशि कंदी। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मखणो ऐं वॾेरो बालाज खान में पाण में अनबन थी वेंदो। जेको आहे सो वॾेरो बालाज खान चवंदो त जेकॾहिं मंठार मूंसां बेवफ़ाई न करे हा त अॼु मुंहिंजो हिकु बि दुश्मन ई सरेआम न घुमे हा मूंसां जेको आहे मंठार बेवफ़ाई कई आहे। दोस्तों जेकॾहिं असांजो रिपोर्ट अव्हांखे पसंदि आयो हुजे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों अव्हांजो सब्सक्राइब करण सां को ख़र्चु कोन थो अचे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। ऐं दोस्त ॿुधाईंदा त कहिड़ो दोस्त कहिड़े शहर खां ॾिसी रहियो आहे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। अल्लाह हाफ़िज़।